नमस्कार। अॼु असां BA पार्ट 3 जे दर्सी किताब सिंधु नदीअ जे मज़मून सिंधु देश जी सूरत जेको द्वारका प्रसाद शर्मा द्वारा लिखियलु आहे जे बारे में पढ़ंदासीं। हिन मज़मून में लेखक आदिकाल खां सिंधु देश जी सूरत जो वर्णन कयो आहे त सिंधु देश केतिरो न विस्तृत ऐं वॾो हो ऐं उन खां पोइ अॼु जे सिंधु देश जी सूरत जो बि वर्णन कयो वियो आहे। लेखक लिखे थो ऐतिहासिक ग्रंथनि मां साफ़ ज़ाहिर आहे त के हज़ार वरे अॻु कश्मीर अफ़गानिस्तान जो पूर्वी हिसो पंजाब ऐं सिंध सभिनी जो हिकु ई सप्त सिंधु नालो हो। सप्त सिंधु नाले बारे में असां पिछले अध्याय में भी पढ़ी चुका आहियूं। लेखक अॻियां लिखे थो इहो सप्त सिंधु शब्द यूरोप जे प्रसिद्ध संस्कृत विद्वान प्रोफेसर मैक्स मूलर जे शब्दनि में इंसान ज़ात जे ग्रंथालय में सभिनी खां प्राचीन ग्रंथ ऋग्वेद में नज़र अचे थो ऐं जंहिंखे दुनिया जे ॿिए प्राचीन पवित्र ग्रंथ ज़िद अवेस्ता में हफ़्त हिंदू शब्द सां ज़ाहिर कयो वियो आहे। इहो ज़िद अवेस्ता ईरान जी प्राचीन पारसी जातीअ जो पवित्र ग्रंथ आहे ऐं विद्वाननि जी राय मुजिब इहो ग्रंथ वेदनि खां पोइ वारे ज़माने जो मगर संस्कृत खे छॾे दुनिया जे बाक़ी भाषाउनि जे साहित्य में सभिनी खां झूनो ऐं कोनो आहे। वेदनि में ज़िक्र थियल सप्त सिंधु देश ज़माने जी बदिलियल राजनीतिक हालतुनि ऐं कुदरतनि सबबनि करे 5-6 हिस्सनि में विराइजी वियो, जंहिं मां हिक खे कश्मीर, ॿिए खे पंजाब, टें खे अफ़गानिस्तान, चोथें खे बलूचिस्तान, पंजें खे सिंध ऐं 6 खे उत्तर ओलह वारो सरहदी प्रांत सॾियो वियो। मथे ॼाणायल सप्त सिंधु शब्द 2 शब्दनि मां ठहियो आहे। सप्त माना 7 ऐं सिंधु माना समुंड या दरिया, यानी जंहिं ज़मीन ते जे खंड मां 7 दरिया वहनि उहो सप्त सिंधु देश सॾजण में आयो। इन्हनि 7 दरियाउनि मां शत्रुदी नाले प्राचीन नदीअ खे पोइ सतलज सॾियो वियो, परुष्णी नाले प्राचीन दरिया खे रावी नाले सां सॾियो वियो, अस्कन नदीअ खे चिनाब, वितस्ता खे झेलम, आर्जिकिया खे ब्यास या व्यास, सोमा नदी हाणे गाइब आहे ऐं सिंधुअ खे साॻे ई हाणोके नाले सां सॾियो थिए वियो। साहित्य आचार्य पंडित सीताराम चतुर्वेदी नाले हिकु विद्वान पंहिंजे जय साध बेला नाले हिंदी किताब में लिखियो आहे त इहो सिंधु दरिया उहो दरिया आहे जंहिंजे शाखाउनि ऐं उप शाखाउनि जे किनारनि ते पंजाब अफ़गानिस्तान जी नदियुनि वारे हिस्से में भारत जी सभ्यता, साहित्य, धर्म ऐं समाज न फ़क़ति जनम वरितो पर फली फूली संस्कारनि सां शुद्ध थी बल्कि संसार में पंहिंजो अमर रोशन संदेश पहुचायो। इन ई साॻे विद्वान जो चवणु आहे त कंहिं वक़्तु सिंधु दरिया जे ओभर, ओलह ऐं ओलह उत्तर में बि जुदा जुदा 7 नदियूं हुयूं। इन्हनि मां ओभर में वहंदड़ 7 नदियुनि जा नाला त मथे ॾिना विया आहिनि। बाक़ी ओलह में वहंदड़ नदियुनि मां हिक खे तृष्णा, ॿीअ खे सुसरती, 3 खे रसा, चौथीअ खे श्वेती, 5 खे कुभा, 6 खे गोमती ऐं 7 खे क्रमू नाले सां सॾियो वेंदो हो। बाक़ी रहियल ओलह उत्तर वारे तरफ़ खां अरुणावती, हिरण्यमयी, वाजनीवती, सीलमावती, एणी ऐं चित्रा नाले नदियूं हुयूं। मथे बयान मां ॾिसण में ईंदो त भारत वर्ष जे इतिहास में वक़्त बि वक़्त जिते उन जे प्रांतनि, शहरनि या दरियाहनि जा नाला बदिलबा रहिया आहिनि, उते फ़क़ति असांजो
हिकु सिंधु शब्द ई आहे जो संसार भर जे इतिहास में आदि खां हिक ई नाले सां सॾिबो रहियो आहे ऐं उमेदु आहे त दुनिया जे अंत ताईं साॻिए नाले सां सॾिबो रहंदो। इहा बि हिकु हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त सिंधूअ जे साॻिए नाले क़ाइमु हूंदे बि सिंध प्रांत जी सूरत ऐं वक़्त बि वक़्तु जेका फेरघेर थींदी रही आहे सा सॼे भारत जे कंहिं बि प्रांत में शायदि न थींदी हुजे। इतिहास मां मालूम थो थिए त निहायत क़दीम ज़माने खां सिंध देश में ज़बरदस्त ज़लज़ला थींदा रहिया आहिनि। आख़िरी वॾो ज़लज़लो सन 962 में थियो, जंहिंमें सिंधु नदीअ जो वहिकिरो सिंध जे पश्चिमी पहाड़नि जी तराईअ मां वञी लॻो। कलकत्ता विश्वविद्यालय जे विद्वान इतिहास वक्ता प्रोफेसर अविनाश चंद्र दास पंहिंजे प्रसिद्ध ऋग्वैदिक इंडिया नाले अंग्रेजी पुस्तक में लिखियो आहे त प्राचीन समय में मथियों ज़िक्र कयल सप्त सिंधु नाले खंड, जंहिंजो हिकु हिसो हाणोको सिंध प्रांत आहे, सो चइनी तरफ़नि खां चइनी समुंडनि सां घिरियल हो। एतिरे क़दुरु जो हाणोके हिमालय पहाड़ जे स्थान ते बि उन वक़्तु हिकु वॾो समुंड हो, जंहिंजे इन्ही राय जी पुठिभराईअ में हिन विद्वान प्रोफेसर कि ऋग्वेद जे केतिरनि मंत्रनि जा हवाला ॾिना आहिनि। हिन लेख जो इहो विषय न आहे, इन ई करे लेखक ॻाल्हि खे वधीक ऊनो न वञी एतिरो ई लिखणु वाजिबु थो सम्झे त कुदरत सबबनि करे प्राचीन वक़्त खां सिंधु देश जी सूरत में तमामु घणी बदल सदल थींदी रही आहे ऐं इहा तब्दीली 16वीं सदीअ ताईं थींदी रही आहे। मिसाल तौरु उत्तर प्रदेश जे हाणोके 1972 मुख्यमंत्री डॉक्टर संपूर्णानंद पंहिंजे हिंदी पुस्तक आर्यों का आदि देश में लिखियो आहे त कंहिं ज़माने में सिंध जो मशहूरु मोहन जो दड़ो, जेको विचोली सिंध में आहे, समुंड जे किनारे ते वसियल हिकु शानदार बंदरगाह हो। हिकु ॿिए विद्वान पंहिंजे अंग्रेजी किताब महरान ऑफ सिंध में लिखियो आहे त अकबर बादशाह जे ॾींहंनि में सिंध जो बदीन शहर अरबी समुंड ते हिकु बंदर हो। इहो बदीन जो शहर हिन वक़्तु अरबी समुंड खां अटकल 8 मील परे उत्तर में आहे। इन ई साॻे विद्वान लेखक इहो बि लिखियो आहे त जिर्क ऐं शाह बंदर नाले शहर ताजो समुंड खां ॿाहिरि निकिता आहिनि। मथियनि कुदरती सबबनि खां सवाइ किन राजनीतिक सबबनि करे बि सिंध जी सूरत में वक़्त बि वक़्तु फेरो आयो आहे। रामायण ऐं महाभारत मां अहिड़े ढंग सां केतिरा मिसाल मिली सघंदा। रामायण मां इहा ॻाल्हि मालूम थी थिए त श्री रामचंद्र जे ॾाॾे राजा ययातीअ जे ख़ानदान में उशीनर नाले राजा थियो हो। संदसि पुटु शिबीअ खे 4 पुट हुआ। हुन जी हुकूमत पंजाब जे वॾे हिसे में हुई। संदसि चइनी पुटनि मां हिक जो नालो प्रशदर्भ, ॿिए जो सुवीर, टें जो किकय ऐं चौथे जो नालो मद्रक हो। इन्हनि चइनि राजकुमारनि सिंधु नदीअ जे किनारे ते पंहिंजनि नालनि सां शहर वसाया, जिन मां सुवीर जो वसायल राज सौवीर प्रदेश ऐं संदसि पीउ शिबीअ जो वसायल राज शिबी प्रदेश, हाणोको शिब्रिस्तान, नालनि सां मशहूरु थिया। इहे ॿई शहर इतिहास जी दृष्टिअ खां ख़ासि अहमियत वारा आहिनि। सौवीर राज जी राजधानी ऐं उन जी भौगोलिक सूरत जी तपास कंदे प्रसिद्ध इतिहास वेता प्रोफेसर सिल्वेन लेवीअ प्राकृत भाषा जो श्लोक लिखियो आहे, जो हिन रीत आहे: दंतपुरम कलिंगाना अस्कानांच पोटनन महस्ती अवंतिना सोवीरानांच रोरुक। अॼु इस ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻियां।